तहकीकी किताब है, पढ़ण वारो कोई पुछो ही को देखो तव्हां पढ़ो था किताब छपजे थो तव्हां पढ़ो था नथा पढ़ो। असांजे घर में किताब नथा अचनि, असां किताब नथा ख़रीद कयूं। तोहफ़ो मिली वञे तो ख़ुशीअ सां खणी वेंदासीं ऐं चवंदासीं असांखे किताब मुफ़्त में मिले। त उहो ॿ शयूं थियूं थियनि जेको तमामु घणी ज़्यादती आहे उहा इहा जिते को राइटर आहे उनखे पब्लिशर पैसा कोन थो ॾे। राइटर वीचारो इन में ई ख़ुशि आहे त मुंहिंजो किताब छपजे, पर रॉयल्टी हुनखे कोन थी मिले पई। हुनजे घर में सवाइ 20 कापियूं 25 कापियूं 50 कापियूं ॾिनियूं से ॾिनियूं, दैट्स इट। उनखां पोइ ख़तमु करणु। ऐं जेके पढ़ण वारा आहिनि उहे उन्हनि खे ज़रूरत महसूसु कोन थी थिए। असां वटि पढ़ण जो रवाज ई ख़तमु थी वियो। त पोइ असां पंहिंजे ॿारनि खे आख़िर छा था करणु चाहियूं, सोचो हुन शइ कहिड़ो नसुल आहे जेको असां छॾे पिया वञूं। ऐं तकलीफ़ सभिनी खां वधीक तकलीफ़ वारी ॻाल्हि जेका आहे जंहिंजे लाइ मां पाण खे ऐं पंहिंजे नसुल खे जवाबदार थी सम्झां त असां पंहिंजे ॿारनि खे सवाइ तकलीफ़ जे सवाइ परेशानियुनि में मुबतला करण जे कुझु बि छॾे कोन था। मुंहिंजो नसुल जवाबदार। असांखां जेके वॾा हुया उन्हनि वटि को तसवुर हुयो, को विज़न हुयो। सोचो त सही त मिर्ज़ा कलीज बेग की 38 किताब ॿारनि जे लाइ उन ज़माने में लिखिया। छो पे लिखे? हुन नॉवल लिखिया, हुन तर्जुमा किया, साइंटिफिक लिटरेचर, क्रिएटिव लिटरेचर। छा माण्हू हुयो, हुन वटि विज़न हुयो, हुन मुस्तक़बिल में ॾिठो हुयो। असां पंहिंजो अखियूं बंदि करे छॾियूं। वी डोंट वांट टू सी। असां अॼु जो अॼु था ज़िंदा रहणु चाहियूं, अॼो को ॾींहुं बसि अॼो को ॾींहुं गुज़री वञे, सुभाणे ॾिठो। इब्राहिम जोयो नंढड़े ॻोठ जे किनारे ते वेही जंहिं ज़िंदगी गुज़ारी, जंहिंजी हिकिड़ी भेण उन सिंधूअ जे लहरुनि में लुड़ी हली वई। उन शख़्स ज़िंदगी खे कीअं परखियो हूंदो, छा केतिरा किताब लिखी वियो। सिंध 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 हुनजे रूह में समायल, हुनजे कलम मां निकितल हिकु हिकु लफ़्ज़ सिंध जे हवाले सां। डॉक्टर नबी बख्श बलोच, तव्हां ॻाल्हि बि कई डॉक्टर सोलंकीअ जी, त तव्हां ॿुधायो हुनजे ॻोठ में इहे सभु सहूलियतूं कोन हुयूं। उहो त निकिरी डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी डॉक्टरेट थीसिस लिखे। माइट हुई पे कया हली डॉक्टर बलोच खां, त हुन जॾहिं ॿुधायो त हू कीअं पढ़णु निकितो आहे, त किथां जो माण्हू किथां निकितो आहे, उठनि जा सफ़र, त आग बोतनि जा सफ़र, किथां उहो शख़्स निकितो। ऐं लंडन मां इंग्लैंड में PhD करे थो अचे। ऐं उन पाण ताईं न रखियो, उहो ॾेई वियो। तव्हां लो कदम में हाणे हुनजो को साली पैदा करे ॾेखारियो। चवण जो मतिलबु इहो आहे त उहे असांजे लाइ एतिरो कुझु करे विया, असां पंहिंजे ॿारनि जे लाइ कुझु न कयोसीं। हाणे हिन एज में जॾहिं असां हिन किताबनि ते केॾो ख़ुशि था थियूं त 10 किताब छपिजी विया, उन्हनि जी महूरत थी वई, पर ख़ुदा करे त इहे किताब ॿारनि जे हथनि ताईं पहुचनि ऐं ॿार पढ़नि। इन ॾींहुं ॿारनि खे चओ त हिकिड़ो किताब खणो, पढ़ो, पढ़ी ॾेखारियो। छा उहे कोई इंट्रस्ट शो कनि था? Must ask this question. Why? मुंहिंजी पोटीअ जी पोटियुनि जूं जॾहिं बर्थडेज़ थियूं थियनि त मां हुननि खे ॿी तरह जो तोहफ़ो ॾियूं थो ॾियूं। किताबनि जा ढेर ज़रूरु हुननि खे ॾींदी आहियां। ख़ुशि थियनि न थियनि, ॾिसनि न ॾिसनि, उन सां किताब हुअणु ज़रूरी आहे। पर किताब जेके आहिनि उहे अहिड़ा हुजनि
जो ॿार हीअं ॾिसी ईअं करे उछलाए न, ॿार खणी ॾिसे त छा आहे छा आहे। It needs creativity, this needs beautiful production। ॿार खे इंट्रस्ट कीअं थींदो, ॿार छो पढ़े किताब, जेसि ताईं हुन में उनखे अट्रैक्ट करण वारी का शइ ई कोन हूंदी। सो हाणे मुंहिंजी 4 सालनि जी पुटी थी, हुननि लाइ किताब जॾहिं मां वठी आयसि, इट वॉज कपल्ड विद ब्यूटिफुल प्रोडक्शन, अंग्रेज़ी किताब था थियनि। उहे किताब अहिड़ा हुया जो उहो छॾे कोन पई, कॾहिं हुनखे दॿाए पई त म्यूज़िक पियो वॼे, कॾहिं आवाज़ पिया निकिरनि, उहा हुनखे पाण सां गॾु खणी घुमंदी वई। अञा हू पढ़ी नथी सघे, पोइ जंहिंखे चयईं मूंखे पढ़ी ॿुधाए। हुननि जी मायूं ॿ नूंहरनि राति जो कॾहिं उहे ॿार सुम्हनि थियूं त हुननि खे कहाणी पढ़ण खां सवाइ हुननि खे सुम्हारे कोन थियूं। उहे किताब पढ़ी हुननि खे ॿुधाइनि थियूं। मां साॻी ॻाल्हि कंदी हुअसि। चवण जो मतिलबु इहो आहे त असांजे माउ पीउ जी कहिड़ी ज़िमेदारी आहे, असां पंहिंजे ॿारनि खे किताबनि सां छो आशना कोन करे सघिया। नंबर 1, पहिरें भाङे शायदि माइरूं पढ़ियल न आहिनि, पढ़ियल आहिनि त हाणे हुननि जे लाइ ॿियूं दिलचस्पियूं घणियूं आहिनि। इहा मुसीबत जेका असां सभिनी सां लॻी आहे, सेलफोन, उहा ज़िंदगीअ जो हिसो आहे। असां सम्झूं था असां ॾाढा होशियार आहियूं, इन में सॼी ज़िंदगी सॼी दुनिया इन में समाई पई आहे, पर असां सवाइ हिक ॿिए खे मैसेज करण जे जुमा मुबारक ज़रूरु चवंदासीं जुमे जे ॾींहुं, छो त असां सम्झंदासीं सवाबु थो मिले, नथो मिले हिन सां। उहो जुमे मुबारक चवंदा सवाबु कोन थो मिले। ऐं अलाए कंहिं हिकिड़ी शइ जेका वेरी इम्पॉर्टेंट शइ, त बग़ैर कंहिं शइ जी तसली करे या उनखे वेरीफाई करण जे पैगाम अॻिते मोकिलियो, पोइ भली ज़िलज़िलो अची वञे, आयो या न आयो ज़िलज़िलो। अरे बाबा तोखे कहिड़ी ख़बर आहे सचो आहे कूड़ा न आहे। वरी इहो चवणु त इहो तव्हां मोकिलींदो त राति जो को मौजूदो थी वेंदो, 10 माण्हुनि खे मोकिलणु ॾाढो ज़रूरी आहे। असां एॾा बेवकूफ़ आहियूं, इहो नथा सम्झूं त दिस इज़ मार्केटिंग टेक्निक। इहे जेके सेलफोन वारा आहिनि उहे ॼाणे वाणे इहो कंदा आहिनि। हुननि जेसिताईं तव्हां शेयर कंदो, जेतिरो शेयर कंदो उन्हनि खे फ़ाइदो आहे। For God's sake, understand this. What is to be sent, what not to be sent. हाणे इन्हनि शयुनि में असां एॾा ग़र्क़ आहियूं जो बाक़ी जेके बुनियादी शयूं असां उन्हनि खां बिल्कुलु पाण खे वाझो करे छॾियोसीं, या मुंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी कोन्हे। रुॻो असांखे सेलफोन हलाइणो आहे, रुॻो फेसबुक ते हिक ॿिए सां विढ़णो आहे, फोटो ॾेखारणा आहिनि, सुबुह जो चांहि पीती, मंझंदि जो फलाणो वॻो पातो, शाम जो फलाणी टोपी पाती, सभु ॾिसो था। पर उन फेसबुक में, इन नंढड़े सेलफोन में जेतिरी मालूमात आहे, असां उन मां कोई फ़ाइदो नथा वठूं। सो जेसिताईं पाण सिंधी क़ौम आहियूं, महिरबानी करे थोरो जाॻियो। वक़्तु असांखे पोइते छॾे इलाही अॻिते निकिरी वियो आहे। असां अॼु खां जॾहिं तव्हां शुरू कंदव, अॼु खां, तॾहिं तव्हांजो शायदि 20 या 30 सालनि में तालीमी निज़ाम उन नहज ते पहुचे जिते अॼु दुनिया। It will take you 20 to 30 years त पहुचो तव्हां बाक़ी दुनिया सां मुक़ाबले जे लाइ थोरो समत में तव्हां ईंदव। असां एॾो खानो ख़राबु करे छॾियो आहे पंहिंजे तालीमी निज़ाम जो। सिंधी ॿोली तव्हां बिल्कुलु सही चयो, ख़तरे में आहे। ख़तरे में छा आहे? ख़तमु पई थिए। मां पई ॻाल्हायां, मुंहिंजा ॿार थोरो घणो लिखी था सघनि, ॻाल्हायूं था असां सिंधी, लिखी न सघंदा। छो त जॾहिं असां वियासीं कराची त स्कूलनि में सिंधी कोन पढ़ाई। ठीकु, असां ॻाल्हियुनि जे हद ताईं पिया चवंदा आहियूं सिंधी पढ़ायो, सिंधी पढ़ायो, सिंधी पढ़ायूं। असांजूं उहे हुकूमतूं जिन खे असां नची नची वोट था ॾियूं पिया, असांजूं उहे हुकूमतूं
बेबस ऐं बेकार बेकार इन्हनि सभिनी जमहूरियत जे दावेदारनि जमहूरियत जे नाले में असां सां कीस कया। तव्हांजो मास्तर खुशामदी माफ़ करियो जे करे कोई मास्तर हिते वेठो आहे ऐं पैसनि ते भर्ती थियल हिकिड़ो मां त केॾी महिल सोचींदी आहियां त हिकिड़ो मैट्रिक पास छोकिरो छोकिरी माई कॉपी करे पास थियल सियासी वाबस्तगी या खुशामद या पैसे जे करे मास्टर भर्ती थियो उन जे हवाले मां पंहिंजो ॿार थी कयां जेको मुंहिंजी ज़िंदगीअ जो सरमायो ऐं मुंहिंजे मुस्तक़बिल जो रोशन सितारो थियण वारो हुजे उनखे उहो कॉपी करे पास थी पढ़ाईंदड़ टीचर छा थो पढ़ाए कुझु बि न। तव्हां उन्हनि जा अखर ॾिसो ॿारनि जा तव्हां उन्हनि जो कॉन्सेप्ट्स ॾिसो तव्हां आउटरीच ॾिसो तव्हां इहो ॾिसो त इहे ॿार छा था उतां सिखी अचनि जेके अॻिते जी ज़िंदगीअ जे लाइ मुक़ाबिलो करण लाइ तयारु हुजनि कुझु बि। इहो तव्हांजे चङनि भलनि शहरनि जो हाल आहे स्कूलनि जो ऐं इहो ई तव्हांजे ॿारहाड़ीअ तव्हां विसारे छॾियो उहो असांजे एजेंडा ते ई कोन्हे। असां ॿारहाड़ीअ जे स्कूलनि में पढ़िया आहियूं असां सिंधी स्कूलनि में पढ़िया आहियूं असां कंहिं बि अंग्रेज़ी स्कूलनि मां त कोन पढ़ी आहियां पर उहे छा सिंधी स्कूल हुया उहे केॾियूं टीचर्स हुयूं जंहिं असांखे अलाए किथां खां किथे पहुचाए छॾियो डेडिकेटेड उहे मास्तरियाणियूं उहे हुयूं जेके आइडेंटिफाई कंदियूं त इहे ॿार हिन में कमज़ोर आहे पोइ चङियूं पाणी जॾहिं स्कूल मोकल थिए त चुप करे वेही रहिजांइ 50 मिंट ऐं पोइ अचे सम्झाईंदियूं त हिन शइ में कमज़ोर आहे हीअ बाबा हे हीअं न थींदी हीअ पोइ ट्यूशन कोन हुई देयर ओन एजुकेशन। अॼु उस्ताद चाहे कॉलेज जो हुजे या स्कूल जो न पढ़ाईंदो ट्यूशन सेंटर्स क़ाइमु थी विया आहिनि ऐं जॾहिं हुते पढ़ण वो कराची में भी आहे वो हैदराबाद में भी आहे वो जिते हर शहर में हाणे तव्हां हिते जे ॾिसंदव 10-15 इंग्लिश मीडियम स्कूल जंहिंजी मीडियम जी शायदि स्पेलिंग बि ग़लति लिखियल हुजे गौर करियो हिकिड़ो मां ॾिसी आहियां ख़बर मीडियम जी स्पेलिंग ग़लति इंग्लिश मीडियम पर छाकाणि त विकिरो इहो ई थो थिए पियो This is what is selling. सभिनी खे ख़बर आहे त मुंहिंजे ॿार खे नौकिरी न मिलंदी अंग्रेज़ी कोन ईंदसि त पंहिंजी ॿोलीअ जी त तव्हां इज़त अफ़ज़ाई इहा कई आहे CSS इंग्लिश त की कयो तव्हां CSS जेसिताईं तव्हांखे अंग्रेज़ी कोन थी अचे तव्हां टेस्ट कीअं पास कंदव तव्हां लिखंदव कीअं सो जॾहिं तव्हांजा एतिरियूं कंट्राडिक्शन्स आहिनि तव्हांजे सॼे सिस्टम में तव्हांजे निज़ाम में कंट्राडिक्शन आहिनि तज़ाद आहिनि उन तज़ाद खे तव्हां ख़तमु ई कोन था कयो त छाजी तरह किथां जी तरह सो असांजो ॿार तमामु तकलीफ़ में आहे तव्हां मोहबत ज़रूरु कंदा हूंदो पंहिंजे ॿारनि सां तव्हां वस कंदा हूंदो त हिनखे तव्हांखे किथे को किथे पहुचाया पर तव्हांजो निज़ाम तव्हांजो सिस्टम तव्हांजो वेरियो